नासरीन, कराची में रस्ते वींदड़ नारी सां ज्यादतीअ जी कोशिश कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, पर हेल ताईं गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जवाबदार पारां नारी सां ज्यादतीअ जी कोशिश जा CCTV फुटेजिस बि मंज़र आम ते अची विया आहिनि। कराची में रस्ते वेंदड़ नारी के हिसाइण ऐं ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ सरकार जी FIR में केस दाख़िल कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जौहर ब्लॉक 4 में रस्ते वेंदड़ नारी खे रोकण ऐं ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। सरकार जी फ़रियाद ते जवाबदार ख़िलाफ़ गुलिस्तान जौहर थाणे ते हिसाइण जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस जे फ़रियादी FIR में ॼाणायो त जवाबदार पारां नारी सां ज़्यादती जी कोशिश जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। फ़रियादी ॼाणायो त वीडियो में साफ़ ॾिसी सघिजे थो त हिकु शख़्स पंहिंजी मोटरसाइकिल घिटीअ में बीहारे ऐं उन खां पोइ रस्ते वेंदड़ नारी खे रोकण जी कोशिश कई। फ़रियादी ॼाणायो त जवाबदार नारी खे रोकण जी कोशिश कई त नारी पारां मज़ामत कई वई ऐं ख़ौफ़ सबबि जवाबदार खेसि छॾे मोटरसाइकिल ते चढ़ी फ़रार थी वियो। होॾां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बि वाक़े जो नोटिस वठंदे जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई ऐं शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी हिदायत कई आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण बाद वधीक कार्रवाई अमल में आणे रहिया आहियूं।